ऐं हाणे चइनी नौजवाननि जे लाइ मां एतिरो ज़रूरु चवंदुसि, ख़ासि तौर ते अरसलान ऐं अरशद लाइ, ॾाढो सुठो ॻायो तव्हां ऐं असांखे ॾाढो मुश्किल लॻो तव्हां चइनि जे विच में फ़ैसिलो करणु। तव्हांखे टाइम बि इलाही ॾिनोसीं, तव्हांखे ॿुधो बि सी, पर ॾुख बि थिए पियो त ज़ाहिर आहे विनर्स खे बि खणणो आहे ऐं ॿिन्हिनि खे असांखे चुनणो आहे, ॿ हितां वेंदा। ठीकु आहे अरशद अली, महिरबानियूं तव्हांजूं ऐं अरसलान तव्हां दुआ कयो, तव्हांजे महिरबानियूं ज़रूरत आहे। खिलंदा मुस्कुराईंदा वञो, हा हिम्मत न यार। बचन थो करियां मां जिते बेहुजा ओ सिंध तुंहिंजो जो थियां। जी अदा छा थियो अंदर ऑडिशन थी, फाइनल मुक़ाबलो थी वियो इंशा, ऐं दोस्त असांजा सिलेक्ट थी विया। वॾी ख़ुशी थी उन्हनि जे सिलेक्ट थियण ते, ऐं थोरो घणो ॾुख थियो त आख़िर एतिरी महिनत न थी मूंखां जो मां पंहिंजे पाण खे सिंध टीवी ऐं सिंधियुनि जो आवाज़ मञराए सघां। वॾो इन शइ जो ॾुख थियो। जी अदा अब्दुल हमीद ऐं तसव्वुर अब्बास, तव्हांखे मुबारक हुजे, तव्हां विनर्स आहियो पर्ल डस्ट वॉइस ऑफ सिंध सखर रीजन जा। तव्हांखे खोड़ मुबारकूं। कटा बेटी जे हिन जहान में को लुड़क लाड़े हलंदो थो थिए त को जुमर हणंदो थो वञे। हिते को कामयाब आहे त कंहिंखे वरी कामयाबी लाइ महिनत करणी आहे। कामयाबी माणींदड़ अब्दुल हमीद ऐं तसव्वुर अब्बास ख़ुशि ख़ुशि पंहिंजे घरनि ॾांहुं राही थिया। त टीवी जी टीम पंहिंजे कामयाब उम्मीदवारनि जे घर भातियुनि खे बि हिन ख़ुशीअ में शामिल करणु ज़रूरी समझियो। कराची खां आयल पर्ल डस्ट वॉइस ऑफ सिंध जी टीम खे का ख़बर नाहे त संदन चूंडियल ख़ूबसूरत आवाज़नि जा धणी किथे था रहनि, पर पुछणा न मुंझणा, ज़ल काढ़ो कांव जी अख पई निकिरे ऐं पर्ल डस्ट वॉइस ऑफ सिंध जी टीम पुछा कंदी नेठ तसव्वुर हुसैन जे घर पहुची। तसव्वुर हुसैन ऐं संदसि वालदा हैरान थियो वञनि, हू ख़ुशीअ मां न पिया मापजनि। तसव्वुर हुसैन जी अमड़ सिंध टीवी खे दुआऊं ॾियण थी लॻे। तव्हांजो पुटु तसव्वुर अब्बास सिंध जी सकाफ़त, सिंध जी आवाज़ खे खणी अॻिते अची वियो आहे, त हिन वक़्तु तव्हां छा था फील कयो? बहितरीन बहितरीन। अच्छा, जंहिंमहिल तव्हांजो पुटु खटी आयो, घर में दाख़िल थियो, उन वक़्तु छा थियो? ॾाढी ख़ुशी। तसव्वुर कामयाब थियो, इहा ई ख़्वाहिश आहे। हिकिड़ो टैलेंट आवाज़ आहे, वॾो तेज़ तरार आवाज़। इहे अहिड़ा ॿार क़िस्मती सवन में को आवाज़ अहिड़ा लभी पवंदा आहिनि। मां आहियां तसव्वुर अब्बास भट्टी ऐं मुंहिंजो पर्ल डस्ट वॉइस ऑफ सिंध में इंतिख़ाबु थियो आहे, ऐं मुंहिंजी गुज़ारिश आहे खैरपुर वासियुनि खे त हू मूंखे वोट कनि ऐं मूंसां सुठो रेस्पॉन्स ॾियनि, जीअं अॻिते मुंहिंजो ॾुखियो मरहलो अचे त हू मूंसां साथ ॾेई सघनि, जीअं मां मंज़िल ते कामयाबु थियां। तसव्वुर हुसैन ऐं संदसि घर भातियुनि सां मिलजे ऐं अब्दुल हमीद खे विसारे छॾिजे, इहो कीअं मुमकिन आहे? पर जॾहिं शहर वासियुनि खां अब्दुल हमीद जे घर बाबति पुछा कई वई त वॾी मुश्किल खां पोइ इहो ॾस थो मिले त हू शहर खां तमामु घणो परे हिकु ॾूरां इलाइक़े ॾे थो रहे। पर पर्ल डस्ट वॉइस ऑफ सिंध जी टीम अब्दुल हमीद जे घर ॾे हर सूरत वञणु थी चाहे। नेठ पर्ल डस्ट वॉइस ऑफ सिंध जो काफ़िलो अब्दुल हमीद जे घर ॾांहुं पहुचे थो, जिते अब्दुल हमीद जा वेझा माइट ऐं दोस्त सिंध टीवी जी टीम जी आजा कंदे ख़ुशीअ जो इज़हार था कनि।